अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोप सीरियल मोहब्बत जे माग जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ नई एपिसोड में ऑफिसर यानी अहमद पंहिंजे चाचे जी सनी करणु ईंदो। जी हाँ दोस्तों, हुनखे चवंदो त चाचा साईं, मां जहिड़ो बि आहियां बुरो आहियां, तव्हांजो ई आहियां, तव्हां मूंखे माफ़ु करे छॾियो। हू पंहिंजे चाचे खे जेको आहे इमोशनल ब्लैकमेल करे छॾींदो। बहरहाल जेका हुनजी धीउ आहे सभा, उहा कॾहिं बि हिननि जे हथ में न ईंदी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही सख़्तु खां सख़्तु हसद कंदो त जीअं जेको आहे सो मां मोर खे जेको आहे सो मोर खे हितां कढी छॾियां। बहरहाल मोर हितां वञण वारो न आहे। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त राणी वीचारी मोर लाइ परेशान हूंदी ऐं जेको आहे पंहिंजी दोस्त वधाई खे चवंदी त तूं वञी चाची कज़ी खे सम्झाए। उन खां पोइ कज़ी चवंदी त मां पाण जेको आहे मोर जो रिश्तो इन लाइ जेको आहे तयारु कयो वेठी आहियां। जॾहिं बि मोर ईंदो त मां मोर खे चवंदुसि त जेको आहे तूं राणी सां ई शादी कर, तंहिंखां पोइ हिन ॿिन्हिनि जी शादी थींदी। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुजेरी जेको आहे चवंदो त ईंदड़ नई एपिसोड में चवंदो त जेको आहे सो पहिरियां त पाणी जी मानी जी खोट हुई, बुख ऐं बदहाली हुई, हर को जेको आहे पोइ बि जीअं तीअं करे ज़िंदा रही पियो वञे। बहरहाल हाणे त पाणी बि खारो थींदो थो वञे। हाणे त असां लाइ सफ़ा जेको आहे मुसीबत थींदो थो वञे। हाणे असां कीअं ज़िंदा रही सघंदासीं पाणी खां सवाइ। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त राणी वीचारी ईंदड़ नई एपिसोड में बेताब हूंदी मोर सां मिलण लाइ ऐं रांझान शहर निकिरी वेंदो पंहिंजी जेको आहे सो नाज़ा खे ॻोल्हण लाइ। ऐं जेको आहे सो चवंदो त मां मोर सां मिली ज़रूरु ईंदुसि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो ॻोठ वारा माण्हू वरी शहर कमाइण विया आहिनि ऐं उहो वरी तमामु जल्द रोज़गारी सां लॻी वेंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हू कमाए करे ॻोठ वापसि मोटी ईंदा। तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं, जल्द मिलंदासीं नए वीडियो में। रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।